अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व दुर्रिय्यातिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी काइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा सचो धणी चई हम्द हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हमदाई सलात खां बाद मूं जे साम्हूं तौहीद जे हवाले सां क़ुरान पाक मां तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी बारगाह में दुआ आहे त असां सभिनी खे पंहिंजी मारिफत नसीब फरमाए। सूरह बकर में अल्लाह ताला फरमायो इन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद। यकीनन तव्हांजो माबूद हिकु ई माबूद आहे। ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अल्लाह अज़्ज़ व जल्ल खां सिवा ॿियो को बि ख़ुदा न आहे जेको मेहरबान खूब बाज़ारो आहे। प्यारा दोस्तो, हिन आयत जे तिलावत करण जो मक़सदु हीअ आहे त असां अॼु पंहिंजे उन हक़ीक़ी मालिक जो ज़िक्र कयूं जंहिं असांखे त चा पर पूरी काइनात जंहिंमें पखी पखण वण टिण जबल झर जंग ऐं ज़मीन आसमान ऐं लातादाद मख़लूक पैदा फरमाई आहे। प्यारा दोस्तो, जंहिं पालणहार असांखे पैदा फरमायो आहे, असां इंसाननि ते लाज़िम आहे त उन अल्लाह अज़्ज़ व जल्ल खे उन हक़ीक़ी मालिक खे दलील सां सुञाणो। हर शइ खे अल्लाह ताला ॼाणे थो। एसि ताईं जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे क़ुरान मजीद में इरशाद फरमायो अला यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर। जंहिं पैदा कयो आहे, जंहिं ज़ात पैदा कयो आहे, छा उहो न ॼाणंदो? बल्कि अल्लाह अज़्ज़ व जल्ल क़ुरान में फरमायो इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। अल्लाह अज़्ज़ व जल्ल राज़ त छा पर उन खां बि लिकियल ॻाल्हियूं ॼाणे थो। छो जो ॿी जॻह ते अल्लाह पाक फरमायो वहुव मअकुम ऐनमा कुंतुम। तव्हां जिते बि हुजो अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी ज़ात तव्हां सां गॾु आहे। प्यारा भाइरो, जेका ज़ात असांजे मालिक आहे, असांजो राज़िक़ ऐं रब आहे, असां ते लाज़िम आहे त असां उन अल्लाह अज़्ज़ व जल्ल खे दलील सां सुञाणूं। सुञाणण जो तरीक़ो कहिड़ो आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सुञाणण जो तरीक़ो कहिड़ो आहे?
इहो ई आहे त अल्लाह ताला जी पूरी काइनात में गौर फ़िक्र कयूं। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे पैदा कयल नज़ारनि में गौर फ़िक्र कयूं। जंहिं ज़ात मख़लूक़ खे अदम खां वजूद ॾिनो आहे, उन जो छा त अज़ीम शान आहे। अल्लाह अज़्ज़ व जल्ल क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह अज़्ज़ व जल्ल इंसान खे उन जी साह जी रग खां बि वधीक वेझो आहे। लिहाज़ा असां उन ख़ुदा जो दिलि में ख़ौफ़ रखूं, उन जे चए ते हलूं, नाफ़रमानी न कयूं। मतां काफ़रनि वांगुरु असांखे चवणो पइजी वञे, या हसरता अला मा फ़र्रतु फ़ी जंबिल्लाह। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी ज़ात ॾिसी रही ऐं असांखां ही कहिड़ा ॾोह थी विया आहिनि। अल्लाह ताला जी हमद में कुछ शेर आहिनि, तव्हांजे साम्हूं अर्ज़ आहिनि। शाइर फरमाए थो, हमने तुझे जाना है फ़क़त तेरी अता से, हमने तुझे जाना है फ़क़त तेरी अता से, सूरज के उजाले से, फ़ज़ाओं से, खला से, चाँद और सितारों की चमक और ज़िया से, चाँद और चमक और ज़िया से, जंगल की खामोशी से, पहाड़ों की अना से, पुरहौल समंदर से, पुरअसरार अना से, जंगल की खामोशी से, पहाड़ों की अना से, पुरहौल समंदर से, पुरअसरार घटा से, बिजली के चमकने से, कड़कने की सदा से, मट्टी के खजानों से, अनाजों से, ग़िज़ा से, मट्टी के खजानों से, अनाजों से, ग़िज़ा से, बरसात से, तूफ़ान से, पानी से, हवा से, हमने तुझे जाना है फ़क़त तेरी अता से। मुझे चवण तव्हांजो ॿुधण अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।